जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां नवंदर खां आवां आम ख़बर ॾींदा हलूं था। पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर एमपी फरियाल टालपुर जे नवंदर हाउस में मौजूदगी वारे इतलाह ते शहर जे कासिमाबाद पाड़े जे रहवासियुनि पीपी यूनिट 13 जे अॻुवाणनि ऐं कारकुननि पारां नौकरियुनि तोड़े तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज़ करण ऐं ॿियनि मुतालबनि जी मंता लाइ एहतिजाज जारी रखियो वियो, जिते हुननि पीपी सिटी नवंदर जा अॻुवाण ॻोल्हे ॾियो, तरक़ियाती कमनि तोड़े नौकरनि में नज़रअंदाज़ कंदड़ ॻोल्हे ॾियो, वोट वठी गुम थी वेंदड़ ॻोल्हे ॾियो जा नारा हणंदे नसीम खोखर, वज़ीर शेख, रुस्तम शेख, अता मोहम्मद शेख, गुलबार खोखर, शिराज शेख, सलीम शेख, शबीर शेख, मजीद शेख, अलावराय खोखर ऐं ॿियनि जो चवणो त असां मुसलसल 20 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज बणियल आहियूं, पर असांजी दांह अंधनि, गूंगनि ऐं ॿोड़नि अॻुवाणनि खे ॿुधण में ई नथी अचे। असां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं एमपीए फरियाल टालपुर खे तक में वोट ॾेई कामयाबु करायो ऐं हुन खां अॻु क़ाइद आम शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे वोट ॾींदा रहियासीं, पर 40 सालनि में कारकुननि जे नाले ते आयल पटेवालियुनि ऐं चौकीदारनि जा आर्डर बि मक़ामी अॻुवाण या त विकिरो करे खाई विया या मनपसंद माण्हुनि खे ॾिना विया। असांखे न नौकरियूं ॾिनियूं थियूं वञनि ऐं न ई तरक़ियाती कम कराए ॾिना था वञनि। छा असां पार्टी जा वर्कर या वोटर न आहियूं, या वोट वक़्तु असांजा चहिरा मटिजी वञनि था, जो वोट वठण बाद असांखे को बि सुञाणे ई नथो। हुननि चयो त 40 सालनि खां मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो आहे, पर हाणे कंहिं बि मक़ामी अॻुवाण खे पंहिंजे वोट जो सौदो करणु न ॾींदासीं। हुननि चयो त असांखे पीपी एमपीए फरियाल टालपुर सां मिलाए वञे, जंहिंखे असां पंहिंजा मसइला साम्हूं ॿुधाईंदासीं। हुननि चयो त असांजे एहतिजाजनि बाद पार्टी जे मक़ामी अॻुवाणनि पारां परवेज़ मुशर्रफ वारे नाज़मी दौर में थियल तरक़ियाती कमनि वारियूं लिस्टूं रखी पार्टी क़यादत तोड़े शहरवासियुनि खे गुमराह करण जी साज़िश कई पई वञे, जेका असां हरगिज़ कामयाबु थियणु न ॾींदासीं। असांखे नौकरियूं ॾेई मोहल्ले जा तरक़ियाती कम कराए ॾिना वञनि ऐं जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया त असां नवंदर हाउस जी गेट आॾो पाण खे बाहि ॾेई छॾींदासीं, जंहिंजा ज़िम्मेवार पीपी जा मक़ामी अॻुवाण हूंदा। 20 ॾींहं गुज़रिया आहिनि, हिन महिल ताईं काई बि पार्टी क़यादत जे तरफ़ां न असां सां को राब्तो कयो आहे, न को ॻाल्हाए वियो आहे, रहंदो धमकायो थो वञे त तव्हां ते एनसियूं कराईंदासीं, तव्हांखे हीअं कराईंदासीं, तव्हां एहतिजाज पंहिंजो ख़तमु कयो। जेके पुराणी घिटियूं मुशर्रफ जे दौर में निसार भुटे ठारायूं हुयूं, पर उनखे सालनि छा रिपेयर करायो आहे, उन्हनि जी पोस्टियूं रखी वयूं, चवनि था त हिन जा कम काई थी विया आहिनि, हे हासकारे ब्लैकमेल था कनि। जेको आहे अॼु अची असांजी एमपी आहे, असां एमएलए बिलावल भुट्टो ज़रदारी आहे, असां उन्हनि खे अपील आहे त असां सां ॻाल्हायो वञे। असां पार्टीअ जा आहियूं, पार्टी जा वर्कर आहियूं, पार्टी जा GL आहियूं। मां मैडम फरियाल टालपुर जो पोलिंग एजेंट रहियो आहियां। हीअ अची जी काटी आहे, हीअ हुनजी सही थियल आहिनि, हे असां पोलिंग एजेंट आहियूं पार्टी जा। असांजा नंढा बचा आहिनि, इंसाफ़ कयो वञे। असां पंहिंजा बचंदो, असां पंहिंजे घर बि साड़ींदुमि, मां पंहिंजो पाण ॿाहिरि बि ॾींदुमि, इंसाफ़ नथो थियो वञे, रहंदो धमकाए थो वञे। त असां एजेंट थी गुज़रिया हिन महिल 20-25 ॾींहं थिया आहिनि त असां को बि इंसाफ़ न कयो वियो आहे। छा असां हितां नौंदर जा न आहियूं, या लंडन जा आहियूं, या अमेरिका जा आहियूं? असां जेके त गॾिजी सॼा ग़रीब मिसकीन आहियूं। मुतालबो इहो आहे त असां तरक़ियाती कम ट्रांसफार्म ऐं नौकरी ॾिनी वञनि असांजा।